एक इनफरादियत पांजे फेल में पैदा कई जो पांजे महबूब के शेर कराना वाली वह ज़ात खुदा वंदे करीम मुनफरद है छो जो कोई हर ऐब ऐ नुक्स खां पाका केर अल्लाह जी केर तू चोला है किरो बीवाई मसिख लिखियो वेठी लिख अखर इरोई मन में अखर पर अलफ जो वर्ग सब विसार अंदर पंहिंजो जार त पन्ना पढ़ंदे केतिरा सुभान अल्लाह मुछ गाले पे जी हो जा केयो पहले नंबर ते शेर करण वारो केर खुदा तो फरमाए त सुभान अल्लाजी असरा बिअब्दिही वो शेर करण वारो बिअब्दिही जिस्म रूह ऐ जान सा मदीने जो साईया सुभान अल्लाह इब्तदाई शेर किथा है बैतुल्लाह शरीफ का इलल मस्जिदल अक्सा लजी मस्जिद अक्सा का यानी बैतुल्लाह का बैतुल मुकद्दस साईं बैतुल मुकद्दस साईं बैतुल्लाह का बैतुल मुकद्दस साईं यो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मेराजा सफरा शेरा ऐ शेर जो गर्ज अल्लाह ताला फरमायो ए मुझा महबूब आदम सफीउल्लाह खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं 1.25 लाख नबियन के पैदा कयो थम पर उन्हनि खे मां अल्लाह इहा बिशारत न ॾिनी आहे अचो मां रब जो दीदार कयो न उन्हनि चयो त रब आहे अल्लाह आहे खुदा जी वादानत आहे पर तुझे असांजे नबी तुझे असांजे आका तुझे असांजे हबीब आमना जे लाल इमामुल अंबिया फरमायो रअयतु रब्बी फी अहसनि सूरतिन मां पंहिंजे करीम रब जो सुहिणे नमूने सां दीदार करे आयो सुभान अल्लाह खुदा फरमायो मुंहिंजा महबूब 1,24,000 नबियन के पैदा कयम उन्हनि खे इहो गर्ज़ न हो पर मां रब जो चवां मुंहिंजा महबूब तूं त कलीम नहीं तूं त मूसा नहीं तूं त यहया नहीं तूं त नूह नजीउल्लाह नहीं तूं त मुंहिंजो हबीबुल्लाह तोसां हिसाब आहे कोन तोसां त हिसाब आहे कोन ऐं मुंहिंजा महबूब दुनिया ते तुझी हुकूमत आ ज़मीन ते तुझी बादशाही आ ज़मीन ते तुझी हुकूमत आ पर इन जो मां रब जो गर्ज़ ई हुआ त मां महबूब खे आसमाननि ते आया आसमाननि जो दीदार भी कराया सिदरा जो दीदार भी कराया लोह जो दीदार भी कराया महफूज जो दीदार भी कराया कलम जो दीदार भी कराया कुर्सी जो दीदार भी कराया पर मां परब करीम पंहिंजो भी दीदार कराया सुभान अल्लाह मुझा महबूब ए जन्नत तुझे सदके पैदा कयो थम जहन्नम तुझे सदके पैदा कयो थम ए जन्नत जो हूर तुझे सदके पैदा थिया जन्नत जा हूरान गलमान तुझे सदके ए सब जेको आसमान ते मखलूक आ यो तुझे सदके पैदा कयो थम इन जला त पांजे महबूब के ये सजो मुल्क जो दीदार कराया ये नंबर ते त छा शेर करण वारो एकड़ो हो या पियो तो खुदा फरमाए सुभान अल्लाजी असरा बिअब्दिही लैला समझो था अली मुराद फकीर मूं वटि अचे चवे साईं मूंखे सॼे सीता जो शहर जो सैर करा त ज़ाहिर आहे हिन सां गॾु मां हूंदुसि तॾहिं त घुमाईंदोसांसि न त बाबा हे फलाणी शइ आहे हे फलाणी गिटी आहे हे फलाणो मुहल्लो आहे हे फलाणी क़ौम वारा माण्हू हिते रहंदा आहिनि फलाणे क़बीले वारा माण्हू हिते रहंदा आहिनि हिनखे अणवाक़िफ़ हुजे हिनखे ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं मां हिन सां गॾु हूंदुसि अलाह तो फरमाए त मुंहिंजो महबूब त आहे पर महबूब सां गॾु मां रब बि त हुजां सुनी समझानी हां ये नंबर दे शेर जो वक्त खुदा तो फरमाए त लैला रात जी कलील थोड़े हिस्से में मां पांजे महबूब के अर्श में घुमायो 7 आसमान जो दीदार करायो मास जन्नतुन जो जहन्नम जो विलमान जो हुरन जो मलाइकन जो सिदरा जो लोह जो
महफूज जो हत्ता के मां रब करीम पंजो भी दीदार का। सुभान अल्लाह। सलात मुझे सोने आका दे अल्लाह अजमैन बिरहमत गया अर्रहम राहिमीन शौक मोहब्बत से सल्ले अला हबीबिना अला मुहम्मद या रब सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मद। अल्लाह रब्बुल आलमीन जिब्रील के फरमायो जिब्रील सुभान अल्लाह जिब्रील जी मुझा रब्बे जलील जन्नत मां बुराका सोना से बता बुराक ओ जिब्रील बुराका है तू भी पान सागर 70,000 खण मलाइका मीकाएल के भी 14 में भी 70,000 मलाइक खड़े इसराफील के 14 में भी 70,000 मलाइक खड़े इजराइल के 70,000 मलाइक पान सागर खण मक्के जे वादी में मक्के शरीफ मक्के शरीफ में मुझे मौला अली जी भेड़ हजरत बीबी उम्मानी जे घर में तू जा सजा हबीब आराम पजीर हन ओ जिब्रील मुझे महबूब करीम जी जात जो कुंडो न खड़काए जा दरवाजो न खड़काए जा सा छिट फाड़े महबूब जे दरबार में हाजिर थे जा वो महबूब जे पैरन जो तरियों बार हुद ओ जिब्रील कबिल कदमे है मुझे महबूब जे पैरन जे तरिन के चुमी नी जा सुभान अल्लाह महबूब जे पैरन जे तरिन के चुमी नी जा या जिब्रील कबिल कदमे महबूब जा कदम चुम जा। हाय हाय हबीब करीम जा गुलाम हजरत सैयदना जिब्रील अमीन बैतुल्लाह शरीफ में आए सवारी के बधाई मलाइकन के हुक्म जो बैतुल्लाह के तवाफ के बैतुल्लाह के तवाफ शुरू थी तवाफ यानी सऊदी गवर्नर बंद के तवाफ पर तवा रात ॾिठो तो देते त कबूतर पे तवाफ कर ना तो जवा कबूतर न अल्लाह जा मलाइका अब गुनाहगार मोहम्मद के शहर में हर दर्द की दवा है हर दर्द की दवा है मोहम्मद के शहर में अब गुनाहगार मोहम्मद के शहर में सुभान अल्लाह मलाइका तवाफ कर सुभान 70,000 सुभान हजरत इब्राहिम खलीलुल्लाह रब के अर्ज कयो तो मौला तुझे हुकुम जी तामील कया बैतुल्लाह शरीफ ठही तैयार थियो वा अल्लाह फरमाया था इब्राहिम हाने अबू कुबैस जे पहाड़ी थी भी ऐलान कर केड़ो वअज़ना फिन नास फिल हज वअज़ना फिन नास फिल हज अचो हज ते हाजियो सुभान अल्लाह हजरत इब्राहिम जो मौला मुझो आवाज है मक्के जे शहर वारा कोन बुधंदा मदीने वारा कोन बुधंदा ताइफ वारा कोन बुधंदा सिंध वारा कोन बुधंदा हिंदुस्तान वारा कीअं बुधंदा ईरान वारा कीअं बुधंदा फलाणे फलाणे मुल्कन वारा कीअं बुधंदा रब फरमायो इब्राहिम सुभान अल्लाह इब्राहिम सजण कम तो जो आवाज के फैलाण मां रब जो पूरे को चो अज़ना फिन्नास फिल हज अचो हजते काजी आयाज शुफा शरीफ में लिखे हुआ हजरत इब्राहिम खलीलुल्लाह ऐलान कयो खुदा ताला आवाज के पूरी दुनिया में फैलायो सुभान अल्लाह के काजी आयाज फरमायो जेके मायरन जे पेट में बार होया धी हुई या पुत्र हुयो जन भी उते लब्बैक जे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीका लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीका लक लब्बैक काजी आयाज कयो त जे भी जिथे
लबैक जइया उनके खुदा हिकिड़ो दफ़ो हज नसीब कयो आहे ॿ दफ़ा लबैक चयो ख़ुदा ॿ दफ़ा उनखे हज नसीब कयो 3 दफ़ा कयो त 3 दफ़ा ख़ुदा ताला उनखे हज नसीब कयो अदा सजन कम इब्राहिम जो आहे पूरी दुनिया ते फैलाइण कम अल्लाह जो जिब्रील अमीन चयो त मूं मलाइकनि खे चयो त तव्हां तवाफ़ कयो त मां महबूब खे वठी हज़रत जिब्रील अमीन आयो छित मुबारक फाड़े महबूब जे दरबार में महबूब जे हुजूर में हज़रत जिब्रील अमीन आयो ॾिठे त मुंहिंजो महबूब आरामिया लजपाल नबी आरामिया कायनात जो रसूल आरामिया महबूब करीम घोर वञा सोने आका जे नाले त आरामिया महबूब करीम जूं पेरनि जूं तरियूं ॿाहिरि हल अल्लाह ताला जिब्रील खे फरमाए ओ जिब्रील जिब्रील महबूब के हथ में न लाजा सद में न कजास कबिल कदमे है मां रब करीम तो के कफ चप काफुर जाने ना हन काफुर तदो होंदो आ महबूब जी जो आरामी हुजन महबूब जे पेरन जे तरफ ते वनी चप रख जा त सरकार उथी पवंदा सुभान अल्लाह कबर ते हो जाए सरकार उथी पवंदा हसने जो नानो थी पादो वो महबूब के जजात इन्नल्लाह हस्ताका इला लिकाक या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब अल्लाह ताला तुझे दिसण जला ॾाढो मुश्ताक सुभान अल्लाह अल्लाह कौन को दिसे बेशक दिसे गयो पर उन जला तो खुदा फरमाए तो मुझे महबूब के वठिया त हितों जी भाषाई तो महबूब के आए पर आसमान जी भाषाई भी जान सा इन वक्त भी हुकूमत हजरत हबीब जिया सुभान अल्लाह इन वक्त भी हुकूमत हजरत हबीब जिया रब मुल्क जो मालिक मिल्कियत हबीब जिया इन वक्त भी हुकूमत हजरत हबीब जिया इन वक्त भी हुकूमत हजरत हबीब जिया रब मुल्क जो मालिक मिल्कियत हबीब जिया हिन वक्त भी हुकूमत हजरत हबीब जिया हिन वक्त भी हुकूमत हजरत हबीब जिया ये न समझा इमरान जी हुकूमत पक समझिया मदीने वाले मोहम्मद जी हुकूमत हले पई थी इमरान मुझे फाथो यो अजो आहे सुभाणे न होंदो यो फाथो पियो आहे हां वायरस थी वई था तो सुभान अल्लाह दुरूद पढ़ंदो वञे अल्लाह बताला वाल बेते अजमैन नजर गया रहम राहिमीन महबूब जा गुलाम हबीब करीम जे तरन मुबारक रखे हजरत जिब्रील अमीन सोने जो चुम्मी मुबारक दिनिया मलाइकन जिब्रील खां पुछो सदका ने पुछो मलाइकन पुछो जिब्रील दे खबर दुनिया जो सफर कई दुनिया जो सैर कई किथे मजो आई चवे तो आ हिकड़ी जाए किथे जे वक्त में महबूब जे पेरन जे तरन के चुम्मी दी अरे न जन्नत के गलियों में देखा अरे मजा जो मोहम्मद के तलियों में देखा न जन्नत के गलियों में देखा मजा जो मोहम्मद के गलियों में देखा हज़रत जिब्रील अमीन मुझे महबूब जे दरबार में अर्ज कयो या रसूल अल्लाह अल्लाह ताला जे दीदार ला ॾाढो मुश्ताक मुंहिंजा महबूब पंहिंजे बिस्तरे तां उथिया सरकार वुज़ू फरमायो नचे सुभान अल्लाह महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वुज़ू फरमायो हेरे तवज्जो महबूब जो वुज़ू पे फरमायो अल्लाह ताला जिब्रील के को फरमायो जिब्रील जी रब जलील